कराची मच्छर कॉलोनी में ॿिनि नौजवाननि जे क़त्ल वारो मामलो। पुलिस चइनि जवाबदारनि खे कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो। अहम ख़बर वांखे ॾियूं पिया। कराची में मच्छर कॉलोनी में ॿिनि नौजवाननि जे क़त्ल वारो मामलो, जंहिंमें पुलिस चइनि जवाबदारनि खे कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो। अदालत तरफ़ां जवाबदार 8 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कया विया, जॾहिं त अदालत जो जवाबदारनि खे 8 नवंबर ते पेश करण जो हुकुम अॻु भराई रिपोर्ट भी तलब कई वई आहे। अहम ख़बर खां वांखे आगाह कयूं पिया। मच्छर कॉलोनी में ॿिनि नौजवाननि जे क़त्ल वारो मामलो, जंहिंमें पुलिस चइनि जवाबदारनि खे कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो। एक भेरो ॿीहर खे आगाह कयूं पिया। मच्छर कॉलोनी में ॿिनि नौजवाननि जे क़त्ल वारो मामलो, पुलिस चइनि जवाबदारनि खे कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो। अदालत तरफ़ां जवाबदार 8 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले अदालत जवाबदारनि खे 8 नवंबर ते पेश करण जो हुकुम ॾींदे अॻु भराई रिपोर्ट भी तलब करे वरिती आहे। अहम ख़बर खां वांखे आगाह कयूं पिया। मच्छर कॉलोनी में ॿिनि नौजवाननि जे क़त्ल वारो मामलो, जंहिंमें पुलिस चइनि जवाबदारनि खे कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो। तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो असां सां लाइन ते मौजूद आहे। जी आमिर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। गज़ाला बिल्कुल एटीसी कोर्ट में जेको मच्छर कॉलोनी में बेदर्दी सां क़त्ल थियल 2 नौजवान उन्हनि मुलज़मनि खे पेश कयो वियो आहे, जंहिंजी जिस्मानी रिमांड पुलिस वरितो आहे ऐं अदालत पारां 8 नवंबर ते जेको आहे ॿीहर हुकुम पेश जारी कयो आहे त जेके आईंदा समाअत आहे उन समेत जेको आहे सो जेके 8 मुलज़िम घुरबल हुया मच्छर कॉलोनी वारे वाक़े में, त उन्हनि खे ॿीहर रिपोर्ट समेत एटीसी कोर्ट में पेश कयो वञे थी। ठीक है, जी मेहरबानी आमिर तफ़सील खां आगाह करण जे लाइ। नाज़रीन, अवां खे ॿी अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं त कराची में दरख्शां पुलिस जी कार्रवाई भत्तो वठंदड़ नकली ब्रिगेडियर साथियुनि समेत गिरफ़्तार। अहम ख़बर खां वांखे आगाह कयूं पिया। गिरफ़्तार जवाबदार 2 सालनि खां पाक फ़ौज ऐं नेब ऑफिसर बणिजी शहरियुनि खे लुटींदा हुआ। पुलिस पारां इहो ॼाणायो वियो आहे त हिक वारदात में जवाबदारनि पाण खे नेब जो डायरेक्टर ज़ाहिर करे शहरीअ खां रक़म जो मुतालबो कयो। हिकु भेरो ॿीहर खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे कराची मां दरख्शां पुलिस जी कार्रवाई, जंहिंमें भत्तो वठंदड़ नकली ब्रिगेडियर साथियुनि समेत गिरफ़्तार थी वियो। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार 2 सालनि खां पाक फ़ौज ऐं नेब ऑफिसर बणिजी शहरियुनि खे लुटींदा हुआ। तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, छा तफ़सील आहिनि, इन हवाले सां आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, दरख्शां पुलिस जे कार्रवाई कई आहे, जंहिंमें नकली ब्रिगेडियर आहे उनखे गिरफ़्तार कयो आहे। तफ़सील मुताबिक़ 6 मुलज़िम आहिनि जेकी पाण खे ब्रिगेडियर सॾाए करे माण्हुनि खां पैसा वसूल कंदा हुआ ऐं पुलिस कार्रवाई कंदे जेको सही मुलज़िम सैयद सजाद अली, माजिद अली, मोहम्मद मंसूर, अरसलान, बाबर ऐं ॿिया जेके मुलज़िम आहिनि उनखे गिरफ़्तार कयो आहे, जंहिंजी सुञाणप थी आहे त हीउ नकली ब्रिगेडियर जो नालो इस्तेमाल करे माण्हुनि खां पैसा ऐं भत्तो ऐं गिरफ़्तार कंदा हुआ। जी ठीक है, वॾी मेहरबानी आमिर अपडेट करण लाइ।